नसीराबाद में गोठ 70 फुलपोटो में मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। ॻोठाणनि पारां प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त ॻोठ में 25 सालनि खां हाजी फुलपोटो हीरोइन ऐं चर्स विकिरो करे रहियो आहे। पुलिस कार्रवाई करण लाइ तयार नाहे। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया, नसीराबाद में ॻोठ 70 फुलपोटो में मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। ॻोठाणनि पारां प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त ॻोठ में 25 सालनि खां हाजी फुलपोटो हीरोइन ऐं चर्स विकिरो करे रहियो आहे। पुलिस कार्रवाई करण लाइ तयार नाहे। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया, नसीराबाद में ॻोठ 70 फुलपोटो में मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। ॻोठाणनि पारां प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त ॻोठ में 25 सालनि खां हाजी फुलपोटो हीरोइन ऐं चर्स विकिरो करे रहियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। अल्लाह बख्श कुरैशी लाइन ते मौजूदु आहे। अल्लाह बख्श, मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल ही नशीराबाद बरसा वारे तालुके नशीराबाद तालुके के बॉर्डर ते ॻोठ आहे 70 फुलपोटो। उतां जे मर्दनि औरतुनि में ॿारनि में एहतजाजी मुज़ाहिरे जी सूरत में नशीराबाद तालुका प्रेस क्लब पहुता जिते हू धरणो हणी वेही रहिया आहिनि ऐं उन्हनि में 2 टे ज़ख़्मी थियल आहिनि जिन खे मलम पटियूं ॿधल आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त असांजे ॻोठ में हाजी फुलपोटो आहे जेको गुज़िरियल 25 सालनि खां मनशियात फ़रोख़्त करे रहियो आहे ऐं उनजे करे असांजा नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे। नंढड़ा ॿार तालीम खां महरूम थी रहिया आहिनि ऐं असांजे ॻोठ में ॿाहिरियनि माण्हुनि जी मनशियात जे विकिरे सबबु तमामु घणी अचवञ। अॼु सुबुह जो जीअं ई ॿाहिरियां माण्हू मनशियात जी ख़रीदारी लाइ पहुता त असां उन्हनि खे रोकण जी कोशिशि कई त उनजे नतीजे में हाजी फुलपोटो उन साथियुनि असां मथां हमिलो कयो जंहिंमें असांजा 4 ॼणा 2 औरतुनि समेत ज़ख़्मी थी पिया आहिनि ऐं हिन जेके मुज़ाहिरे जेके अॻवानी करे रहिया हुआ सना अल्लाह मोहम्मद मूसा मुसम्मात रज़िया ऐं मुसम्मात अरबेला हुई। उन्हनि चयो त गाजी थाणे जी हद में असांजो ॻोठ आहे ऐं पुलिस कंहिं क़िस्म जी कार्रवाई करण लाइ तयारु कोन्हे ऐं पुलिस भत्तो वसूल करे रही आहे जंहिंजे नतीजे में ॻोठ मनशियात जे हवाले थी वियो आहे। हिननि चयो त जेसी ताईं मनशियात जी पाड़ नथी कटी वञे ऐं जंहिं हाजी फुलपोटे मनशियात जे हिते अॾो क़ाइमु कयो आहे उनखे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ नथो कयो वञे तेसिताईं असांजी एहतजाज जारी रहंदो। जी ठीकु आहे। अल्लाह बख्श, महिरबानी तफ़सील ॾिना।